भी ख़बर शामिल कंदासीं अवां खे अपडेट कंदासीं। सिंध जी ॾाखिणी पटीअ में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, जंहिं सबबि सिंध नालनि खे वधीक घारा लॻण जो ख़तरो वधी वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त सिंध जी ॾाखिणी पटीअ में बरसात जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे, जंहिं सबबि घारा लॻण जो ख़दशो पिणु वधी वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया बरसात जी सूरत हाल बाबति। सिंध में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ॾाखिणी पटीअ में तेज़ वसकारो थी रहियो आहे, जंहिं सबबि सिंध नालनि खे हिकु भेरो ॿीहर घारा लॻण जो ख़तरो वधी वियो आहे। ठटे सजावल मलीर ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात हिकु भेरो ॿीहर शुरू थी वई आहे। मीरपुर ख़ासि नवाबशाह टंडोलाया सागर टंडो जाम में बि वसकारो थी रहियो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब ब्रोही। जी महबूब ब्रोही, ठटे जी सूरत हाल बाबति अपडेट कजो। बरसात जारी है, किथे हल्की तो किथे तेज। थोड़ी देर अॻु में जगतीर वारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे, जॾहिं त हिन वक़्तु जेका ठटे जी जेको क़ोहस्तानी इलाइक़ो आहे जंगशाही वारो, उते बि हल्की बरसात जो वसकारो जारी आहे। उन सां गॾोगॾु साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में बरसात वक्रे वक्रे सां जारी आहे। सोंडा हिक वारनि इलाइक़नि में बरसात पई आहे। थोड़ी देर अॻु में ठटे जी जंगशाही जे क़ोहस्तानी इलाइक़े बाद मकान जे ॻोठ अब्दुल जोकियो में विझ किरण सबबि मीर जोकियो ॻोठाणो 52 वारे में उहो फोत थी वियो आहे। विझ किरण जो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें ॻोठाणो मीर जोकियो फोत थी वियो आहे, जॾहिं त जेका गजगोड़ सां मुख़्तलिफ़ हंधनि ते वक्रे वक्रे सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। ठटे जी साहिली पट्टी वारनि इलाइक़नि तो हेठां इलाइक़नि में गुज़र जेका आहे हफ़्ते 10 ॾींहंनि खां जेका बरसात पई हुई, उहो बरसाती पाणी अञा ताईं बीठल आहे ऐं काफ़ी इलाइक़ा हेठां ई बरसाती पाणी हेठि आयल आहिनि। जीअं ई वरी वक्रे वक्रे सां बरसारो शुरू थियो आहे त वधीक जेका आहे बरसात मुतासिर इलाइक़नि जा रहवासी जेके आहिनि उन्हनि जा आहिनि वधी विया आहिनि। जी महबूब ब्रोही, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ठटे में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे। सिम नालनि खे खारनि सबबि बेघर थियल मुतासिरनि जा सूर बि ॿीणा थी विया आहिनि। बरसात सबबि रोडनि ते पाणी पिणु भीजी वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया बरसात जी सूरत हाल बाबति। सिंध जी ॾाखिणी पटीअ में हिकु भेरो ॿीहर बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। ठटे सजावल मलीर ॾियाम शोरो मटियारी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात थी रही आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जी ॾाखिणी पटीअ में बरसात जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे। मीरपुर ख़ासि नवाबशाह टंडोलाया सागर टंडो जाम में बि वसकारो थी रहियो आहे, जॾहिं त कोट ग़ुलाम मोहम्मद खिपरो ऐं खाईअ में बि वसकारो थी रहियो आहे, जंहिं सबबि मुतासिरनि जूं परेशानियूं वधी वियूं आहिनि। सिंध नालनि खे घारनि सबबि बेघर थियल मुतासिरनि जा सूर ॿीणा थी विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। सिंध नालनि खे घारा लॻण जो ख़तरो बि वधी वियो आहे। बरसात जो सिलसिलो ॾाखिणी पटीअ में हिकु भेरो ॿीहर तेज़ शुरू थी वियो आहे। सिंध नालनि खे वधीक घारनि जो ख़दशो आहे। सिंध जी ॾाखिणी पटीअ में बरसात जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वियो आहे। ठटे सजावल मलीर ॾियाम शोरो मटियारी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात थी रही आहे। बरसात सबबि रोडनि ते पाणी भीजी वियो आहे। मीरपुर ख़ासि नवाबशाह टंडोलाया सागर टंडो जाम में बि बरसात जो सिलसिलो जारी आहे।